भरिया सिटी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में STP अॻवान मरहूम अकबर मेमण जी पहिरीं वरसी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में मरकज़ी अॻवान जी शिरकत में मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े वई। वरसी तक़रीब में STP कारकुननि समेत शहरियुनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे STP जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी निसार कीरियो, रफ़ीक मल्ला, कामरेड गुलाम शबीर मीराणी ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त मरहूम अकबर मेमण STP जो बुनियादी वर्कर ऐं सिंध जो हलाली पुटु। संदसि खाल भरजण मुकमल नाहे। हिन वधीक चयो आहे त सिंध में धारियुनि जी यलगार आहे। हुकूमत ॼाणे वाणे अफ़गानियुनि खे सिंध में आबाद करण जी साज़िश में रुधल आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। STP हर माज़ ते अहिड़नि सिंध दुश्मन पॉलिसियुनि ते मज़म्मत कंदी रहंदी। अपील था कयूं त असांजो साथ ॾियो। मुत्तहिदा यूनाइटेड नेशन, यूरोपियन नेशन इंसानी हक़नि जो वालिद साहब उन भाइरनि खे, हुननि जे मिटनि माइटनि खे त अकबर मेमण भले ग़रीब हुयो पर वो सिंध जो आशिक हो। अॼु तरक़ी पसंद पार्टी जा 5 लख सिंध जा जेके आशिक आहिनि उन्हनि जे दिलनि ते अकबर मेमण आहे। अकबर मेमण को आम माण्हू कोन हो, भले ग़रीब घराणे सां ताल्लुक़ रखे पियो, पर जो जंग में बीठो हो उहा जंग तमाम अज़ीम माण्हुनि जी हूंदी आहे। जंहिं जंग में हू पंहिंजो उहो वॼी मण मिटी हेठां सुठो ऐं छॾियल ई तिरंगो झंडियो ऐं उन जेका बि न सॼी सिंध धरती ऐं उन धरती ते ही 7 करोड़ इंसान गुलामी वारी जगह जिंदगी जीअनि पिया। हुन ग़रीब जे ॿार खे इहा शइ पसंदि आई त असीं गुलामी वारी जिंदगी जियूं। असीं के जागीरदार, के MP MNA, के मिनिस्टर। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।